बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग एनालिसिस रूम। आहियां लैला निसार। शहरन खां ॻोठनि ताईं माण्हू रोडनि रस्तनि ते तकरारी कैनाल्स ख़िलाफ़ निकितल आहिनि ऐं हाणे तकरारी कैनाल्स ख़िलाफ़ ही जेको एहतजाज हली रहियो आहे हिकु बुलंद आवाज़ में बाक़ाइदा तौर ते तब्दील थी चुको आहे। शहर में चाहे नंढा हुजनि वॾा हुजनि, जंहिं बि कम्यूनिटी जहिड़े बि तबिके सां सिंध जो तालुक़ आहे, हू रोडनि रस्तनि ते तकरारी कैनाल्स ख़िलाफ़ बीठा आहिनि ऐं हर ॾींहुं असांखे इहो नज़र अचे पियो त ही जेके बि एहतजाज हलनि था इन्हनि में हिकु वॾे पैमाने ताईं वॾी शिदत ईंदी वञे पई। जेकॾहिं असीं बबरलू एहतजाज जी बि ॻाल्हि कयूं त उते बि लॉयर्स जो वकीलनि जो एहतजाज चौथे ॾींहुं बि जारी आहे, हली रहियो आहे। हिन वक़्तु न सिर्फ़ ख़ैरपुर बबरलू में एहतजाज हली रहियो आहे, पर सिंध जे मुख़्तलिफ़ कुन कुछ में तकरारी कैनाल्स ख़िलाफ़ एहतजाज हले पियो, जंहिंमें जामशोरो सिंध यूनिवर्सिटी जी बि जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं उन्हनि जे स्टूडेंट्स पारां ऐं उते सिविल सोसाइटी पारां बि एहतजाज जारी आहे। जामशोरो में भेरिया रोड ते बि हिकु वॾी रैली कढी वई ऐं वरी उते गैदरिंग थी सभ खां पहिरीं, बाद में वॾे पैमाने ताईं रैली असांखे नज़र आई, प्रोटेस्ट कयो वियो कैनाल्स जे ख़िलाफ़। तो नाज़रीन, एहतजाजनि जी जेतिरी सूरत हाल आहे उन में रोज़ानो जी बुनियाद ते शिद्दत ईंदी वञे पई। कल्ह बि शटबंद हड़ताल हुयो, बिज़नेसिस कारोबार ठप लॻा पिया। हाणे असां ॻाल्हाईंदासीं त हिन कैनाल्स वारी सूरत हाल में लेटेस्ट डेवलपमेंट्स कहिड़ियूं आहिनि जिते ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। सो ॻाल्हि कंदासीं राब्ते जी। जेको राब्तो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब जे सलाहकार राणा सनाउल्लाह साहब जो थियो आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सां, उहो केतिरो असराइतो आहे ऐं उन्हनि में ॻाल्हि जेका साम्हूं आई आहे, ॼाणायो इहो वियो आहे त राणा सनाउल्लाह साहब चवनि था त भई इन मामले ते वेही करे ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा इहो दुरुस्त क़दम आहे वफ़ाक़ी हुकूमत पारां, इन सां को असरु पइजी सघे थो या न। सभ खां पहिरियों त असां इहो बि सवाल पंहिंजे अंदरि सारो रखंदासीं। ॿिए पासे नाज़रीन हिकु ॿी वॾी डेवलपमेंट ऐं अपडेट तव्हांखे असीं ॾींदा रहूं त अॼु डॉन अख़बार में हिकु ख़बर छपी आहे जंहिं मुताबिक़ सीएम सिंध पंहिंजी टीम मोकिली चोलिस्तान त हू असेस करे अचनि त कमु जेको आहे उहो शुरू बि थियो आहे, या बहरहाल असेस करण जे लाइ, जाइज़ो वठण जे लाइ सीएम सिंध मुराद अली शाह साहब चोलिस्तान पंहिंजी टीम मोकिली ऐं बाद में जेकी असेसमेंट रिपोर्ट आहे उहा बि सीएम साहब वटि जमा कराई वई आहे उन टीम पारां ऐं ॼाणायो इहो वियो आहे त उते कैनाल्स ते कंहिं बि क़िस्म जो चोलिस्तान में कमु न हली रहियो आहे। सो इहा ॿी डेवलपमेंट आहे। हिकु त राब्तो, छो त सवाल इहो उथनि पिया त छा हिन वफ़ाक़ी हुकूमत प्रेशर में आहे या वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजे इम्पोर्टेंट इतिहादी खे फॉर ग्रांटेड हल्को त न वठी छॾियो आहे। इहे तमामु सवाल आहिनि। हिकु तरफ़ प्रोटेस्ट तमामु इंटेंसिफाई थियनि था ऐं ॿिए पासे जेके सियासी तौर ते डेवलपमेंट्स, ॻाल्हियुनि खे वठी करे डेवलपमेंट साम्हूं अचनि पियूं, उन ते असीं ॻाल्हि कंदासीं। ख़ासि करे जेको एहतजाज जी नाज़रीन वधी ॻाल्हि कयूं त क़ौम परस्त यानी हर तबिके सां तालुक़ रखंदड़ माण्हू जेके आहिनि उहे बबरलू बि पुॼी रहिया आहिनि ऐं कैनाल्स ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ उथारे रहिया आहिनि। सो बहरहाल प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तज़किया निगार स्टूडियोज़ में मोहसिन बबर साहब। मोहसिन साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। ऐं ॿिए पासे मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तज़किया निगार इमदाद सूमरो साहब। अस्सलाम वालेकुम, तव्हांखे बि आउं भलीकार चवां थी शो में। मुंहिंजी इजाज़त खां शुरूआत जेको आहे मोहसिन साहब खां करे वठूं था। मोहसिन साहब, सभ खां पहिरियों प्रोटेस्ट वारे पासे ते ॻाल्हाईंदासीं, पोइ ही जेकी सीएम साहब पंहिंजी टीम मोकिली चोलिस्तान उन ते बि अची था। सो पहिरियों एहतजाज वारो पासो, केतिरी न शिद्दत इख्तियार कंदा वञनि था एहतजाज समूरी सिंध में। इहे समूरा एहतजाज हाणे बुलंद आवाज़ तौर बणिजी अची करे पहुता आहिनि त छा तव्हां चवंदा पीपल्स पार्टी पारां जेकी पंहिंजे जलसे में जीअं बिलावल साहब ख़िताब कयो त हू धार थियण में का देरि कोन कंदा ऐं ही छा तव्हां सम्झो त वफ़ाक़ी हुकूमत फॉर ग्रांटेड वठी छॾियो आहे? सो पहिरियों एहतजाज वारे पासे ते प्लीज़ अची वञिजो। एहतजाज जारी आहे, एहतजाज में शिद्दत ईंदी वञे पई। एहतजाज जेको बबरलू ते धरणो लॻल आहे उहो मरकज़ी हैसियत हासिल करे वियो आहे। हाणे उहो सभई एहतजाजनि जो जेको फोकस आहे उहो बबरलू थी वियो आहे। हाणे अॼु बि अयाज़ लतीफ़ पलेजो साहब हुननि विज़िट कयो हुते। अॼु ज़ैन शाह हुते मौजूदु हुआ ऐं ज़ैन शाह साहब पंहिंजी सॼी टीम सां रियाज़ चांडियो, उन खां अलावा पंहिंजो असांजा अब्बासी साहब आहिनि, मौज़ूम अब्बासी साहब, उहे बि गॾु उन्हनि सां हुआ। त उहा जीडीए जो हिकिड़ो वफ़्त जी सूरत में उते पहुता हुआ। उते उन्हनि ज़ाहिराउनि जा इज़हार यकजहती कयो। त हाणे इहो जेको एहतजाज जो क़िबलो आहे इहो बबरलू थी वियो आहे। हाणे एहतजाज जो क़िबलो जॾहिं बबरलू थी वियो आहे त अॼु निसार खोड़े साहब जेका ख़ैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन्हनि बि इहो चयो आहे त असां बि एहतजाज में बबरलू में वञी वेही सघूं था पंहिंजे वकील दोस्तनि सां। उहे चवनि था अयाज़ तुनियो साहब असांजो पंहिंजो आहे, उन खां पोइ हिकिड़े ॿिए वकील साहब जो नालो वरितो, चयूं त उहो बि असांजो पंहिंजो आहे। ठीकु आहे, वकील साहब सभिनी जा पंहिंजा आहिनि। होॾां क़ौम परस्त धुरियूं जेके असांजा दोस्त आहिनि, कल्ह मुंहिंजी हुननि सां प्रोग्राम में ॻाल्हि थी त हू चवनि था फलाणो वकील बि असांजो दोस्त आहे, फलाणा वकील बि असांजा ई माण्हू आहिनि। चलो सुठी ॻाल्हि आहे, वकीलनि खे हर को ओन करे थो। तंहिंजो मक़सदु इहो थियो त हर को वकील बिरादरी खे जेकॾहिं ओन करे थो तव्हां हुनजी लीडरशिप में भला अची वञो।
छाकाणि त हाणे नौजवान सिंध जो जेको आहे उहो फिज़िकल मुज़ाहिमत में बिलीव, फिज़िकल मुज़ाहिमत जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त उहो प्रैक्टिकल स्टेप चाहे थो। सही नारा जुलूस पंहिंजा ते जारी रहनि, जीअं जीअं कॉम्प्रेस धुरियूं जिते जिते एहतजाज कनि पियूं, GD एहतजाज करे पई, अॼुकल्ह वरी पंहिंजो JUF बि एहतजाज जो पंहिंजो दायरो वधायो आहे। तबको असराइती नौजवान तबको असराइती तहरीक चाहे थो न, अहिड़ी तहरीक जिन नौजवान बेसिकली रिज़ल्ट चाहे, नौजवान हूंदो आहे जज़्बाती, ठीकु आहे, नौजवान चवंदो आहे ईअं हाणे कोन थींदो, बसि घणो थी वियो, नाराबाज़ी बि थी वई, रस्ता रोक बि थी वई, हड़ताल बि करे ॾिठीसीं, इनमें शिदत ईंदी वेंदी। इहो जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट हिन मामले खे, सिंध गवर्नमेंट पंहिंजे एहतजाज में शिदत न आंदी, सिंध गवर्नमेंट जो बि एहतजाज जलसनि जुलूसनि ताईं ऐं ॻाल्हियुनि ते महदूद आहे, फेडरल गवर्नमेंट खे का तकड़ नज़र कोन थी अचे। उहो राणा सनावला साहिबु अॼु शर्जील खे ॿियो दफ़ो फ़ोन कई आहे, शर्जील साहिबु कई, शर्जील साहिबु खे चयो आहे त असां अचो वेहो ॻाल्हायूं था, पर इहा ॻाल्हि त पहिरीं बि थी चुकी हुई। को थींदो ईअं आहे, ॾिसो थींदो ईअं आहे त हमेशह जॾहिं फॉर्मल ॻाल्हियूं शुरू थींदियूं आहिनि न, उनखां पहिरीं इनफॉर्मल चैनल यूज़ कया वेंदा आहिनि। ठीकु आहे, पप्पा सां ॻाल्हायूं था, भला छा छा तइ थियणु घुरिजे, छा छा मौक़िफ़ हुजे, त घणे भाङे शयूं पहिरीं तइ थींदियूं आहिनि, उन खां पोइ ॻाल्हियुनि खां पोइ फ़ैसिला कमी कोताही तव्हांखे नज़र अचे पई हिन ॻाल्हि में। इमदाद साहिब जी तरफ़ हलूं था, ही प्रोटेस्ट वारे पासे ते हू बि ॻाल्हाए वेठा। इमदाद साहिब, तव्हांखे कीअं समूरी सिंध में एहतजाज नज़र अचनि पिया, वॾा इंटेंसिफाई थी शिदत इख्तियार कंदा वञनि पिया, कुंड कुर्छ में एहतजाज लॻा पिया आहिनि, ऐं ॿिए पासे छा अञा बि सम्झो था त किथे का ख़ामोशी लॻी पई आहे, या इन जो रिज़ल्ट निकिरंदे तव्हांखे नज़र अचे पियो या न? इन्हनि एहतजाजनि खे तव्हांजी जो छा एनालिसिस आहे इन्हनि खे वठी करे? लैला महिरबानी, तव्हांजो आवाज़ सफ़ा घटि पियो अचे ऐं मां सवाल त मुंहिंजो सम्झी वियो आहियां, पर आवाज़ ठीकु कराइजो त मूंखे पंहिंजो सहूलियत थींदी। अच्छा, हाणे ही जेको तव्हांजो सवाल आहे प्लस में मोहसिन साहिब जी जेका ॻाल्हि आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे हिन वक़्तु तकड़ कोन्हे, उन ते थोरो मां पंहिंजो माज़रत सां एतिराम सां इख़्तिलाफ़ कंदुसि त हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत खे तकड़ आहे, हिन वक़्तु पीपुल्स पार्टी जी हुकूमत खे तकड़ कोन्हे। सबबु इहो आहे त ॾिसो चोथों ॾींहुं धरणे जो ऐं पोर्ट ते जॻह कोन हूंदी हाणे जहाज़ लंगर अंदाज़ करणु, जेके कंटेनर आहिनि उहे रस्तनि ते रुकिया पिया आहिनि। पंजाब ॾांहुं ईंदड़ जेके पंहिंजो ऑयल आहे उहो हाणे ॾींहों ॾींहुं ख़तरो पियो वधे, त जेकॾहिं 2 ॾींहं वधीक धरना रहिया त पंजाब में तेल जो बहरान पैदा थी वेंदो, भाॼियुनि जो बहरान पैदा थी वेंदो, भाॼियुनि जा अघु वधणु शुरू थी विया आहिनि, छाकाणि त भाॼियूं घणे महांगे सिंध मां ईंदियूं आहिनि। सो हाणे वफ़ाक़ी हुकूमत खे टेंशन आहे, इन जे करे कल्ह बि राणा सनावला फ़ोन कयो ऐं अॼु बि राणा सनावला फ़ोन कयो। इन खां पोइ त जेकॾहिं पाण थोरो हलूं त वज़ीर आला सिंध लिखी लिखी थकी पिया, बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंसूं करे करे थकी पिया, बाबा कैनाल्स वारे मामले ते वेही मसलो असां सां हल कयो। वफ़ाक़ी हुकूमत मज़ाक उॾाईंदी, मुस्लिम लीग नून पंजाब जा वज़ीर जेके चिथड़ो कंदा हुया, हाणे मुस्लिम लीग नून जी वफ़ाक़ी हुकूमत खे तकड़ आहे, छाकाणि त जेको प्रेशर पीपुल्स पार्टी जे मथां हुयो, उहो पीपुल्स पार्टी त पंहिंजो प्रेशर खे मुंहुं ॾिए थी पई, रोडनि ते बि आहे, तकरीरूं बि कनि था। इमदाद साहब, चलो राणा सनावला साहब कॉल्स करे वरितियूं, पर उन खां अॻु में जेके टीवी शोज़ में स्टेटमेंट्स ॾींदा रहिया आहिनि, रीसेंट ई आहिनि त भई पीपुल्स पार्टी प्रेशर में आहे, छो त उते कांग्रेस जमातुनि जो प्रेशर आहे या उतां जा माण्हू उन्हनि खे प्रेशराइज़ कनि पिया, तॾहिं इहो सभु करे पई, त पोइ बाद में ही कॉल करणु, इहे सभु शयूं कीअं कनेक्ट थियनि पियूं? एग्जैक्टली इहा ई आउं ॻाल्हि कयां पियो त पहिरियों हू मामले खे सम्झण न पिया चाहिनि या हुननि खे हसासियत जो अंदाज़ो कोन हो, उन जे करे अहिड़ा बयान ॾींदा हुआ, कॉल करे वठनि था, ॿाहिरि चवंदा पीपुल्स पार्टी जेका आहे उहा बसि वेचारी कैनालनि जे हक़ में बि आहे, पर दबाव में अची बयान थी ॾिए। पर हाणे हुननि खे अंदाज़ो थी वियो आहे त न बाबा, हीउ मामिलो एॾो ख़तरनाक, एॾो संगीन आहे जो जेको प्रेशर पीपुल्स पार्टी जे मथां वफ़ाक़ जे मथां हले वियो। ऐं मुसलसल हिकिड़ी ॻाल्हि कंदो पियो अचां त जेको प्रेशर बिलावल हाउस ते ईंदो, जेको प्रेशर ऐवान सदर ते ईंदो, उहो प्रेशर बराह रास्त डाइवर्ट थींदो रायवेंड मॉडल टाउन ऐं वज़ीर आज़म हाउस। बिलावल भुट्टो जो जेका धमकी आहे त असां हुकूमत खां अलॻि थी वेंदासीं, उहा धमकी सियासी धमकी कोन्हे, उनखे मुस्लिम लीग नून जी हुकूमत उहे वठे थी पई। हाणे त उन्हनि खे अंदाज़ो थी वियो आहे त जेके ही माण्हू पंजाब जो जा रस्ता, बलूचिस्तान जा रस्ता बंदि करे वेही रहिया आहिनि, उथण लाइ तयारु कोन्हनि। ऐं ज़ाहिर ॾिसो न कल्ह छा थियो आहे, कल्ह ख़ैरपुर जे डिप्टी कमिश्नर हिकिड़ी चिठी लिखी आहे रेंजर्स जे विंग कमांडर खे त बाबा धरणे जे ॿाहिरां फायरिंग थी आहे, हिनखे सिक्योरिटी ॾियो। मुराद अली शाह साहब चवनि था त असां त बिल्कुलु हिनखे उथारींदासीं कोन, एहतजाज जाइज़ एहतजाज। सो पीपुल्स पार्टी हिन वक़्तु उन जे हक़ में आहे त जेतिरो एहतजाज प्रोलॉन्ग थींदो ओतिरो वफ़ाक़ी हुकूमत दबाव में अची डिमांड मञंदी। सो पीपुल्स पार्टी खे मुंहिंजो ख़्याल आहे समझो पिया त वफ़ाक़ी हुकूमत परेशानी वारे आलम में ज़रूर आहे, तमामु घणी परेशानी वारे आलम में आहे। सिर्फ़ु 2 ॾींहं ॿिया गुज़रण ॾियो, जॾहिं बहरान थींदो ऑयल जो, जॾहिं कंटेनर जेके उते पंहिंजे पोर्ट ते पिया हूंदा, 2 पोर्टुनि ते, त सूरत हाल ख़राब थींदी न वफ़ाक़ी हुकूमत।
ओके अच्छा मौसम साहब इन जी कॉल कई वई आहे राणा सनाउल्ला साहब पर इन कॉल जी का अहमियत आहे चवंदा हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे अॻिते वधणु घुरिजे त इहे यकीन ध्यानु जी तव्हां बि चयो पहिरियों बि करायूं वयूं आहिनि त ही जेसीं ताईं प्रॉपर फोरम्स ते ॻाल्हि अची करे अॻिते नथी वधे त तेसीं ताईं त हिन कॉल जी का इंपॉर्टेंस रहे पई तव्हांजी नज़र में? न मूं पहिरीं ॻाल्हि त नून लीग जी हिकिड़ी आदत रही आहे नून लीग वारा ॾींहं जे टाइम ते गलो पकड़ींदा आहिनि शाम जो पेरनि में किरी पवंदा आहिनि इहा मशहूरु ॻाल्हि आहे हुननि जे बारे में चयो वेंदो आहे त उहे जॾहिं प्रेशर में ईंदा आहिनि त हूअं टीवी ते ॾींहं जो मक़सदु इन मुहावरे जो मक़सदु इहो आहे त उहो टीवी ते अची चवंदा नहीं ऐसे कर देंगे छॾ दियांगे पंजाबी में जीअं दावा धड़का हूंदा आहिनि गंडासो खणी इहो कंदा आहिनि पोइ शाम जो अची पेरनि में किरी पवंदा आहिनि महिरबानी करे हाणे जॾहिं फॉर्मल ॻाल्हियूं शुरू थींदियूं आहिनि हुन खां अॻु में हिकिड़ो बैकडोर ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त छा छा तइ थींदो केरु ईंदो केरु वेंदो छा ॻाल्हियूं थींदियूं असांजा ही मुतालबा आहिनि असां हिन ते ॻाल्हाईंदासीं हुन ते ॻाल्हाईंदासीं हाणे एहसन इक़बाल साहब जी स्टेटमेंट अॼु आई आहे उहो चए थो साईं सियासी मामिलो आहे सियासी करे ॾिठो राणा सनाउल्ला साहब चए थो सियासी न आहे प्योर टेक्निकल मामिलो हाणे हिकिड़े त हिननि पाण खे हिननि खे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे करणु छा था चाहिनि तंहिंजे करे मूं उनजो आर्गुमेंट इहो ॾिनो आहे त हिननि खे तकड़े न आहे हिननि खे ख़बर न आहे हिननि खे सम्झ न आहे त करणो छा आहे जेसीं ताईं ऑयल बंदि थिए ट्रकूं बंदि थियनि उहो मसइलो थिए उहो त हाणे उहो बाद ॾिसो पंजाब खे ऑयल जी सप्लाई सिर्फ़ु ट्रकनि जे थ्रू कान थींदी आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां हिकिड़ी पाइपलाइन बि वेंदी आहे पाइपलाइन मां बि वञे थो अटक ते पाइपलाइन आहे ॿिए पासे पाइपलाइन आहिनि उहो त मसइलो कोन्हे को पर पोइ बि मां सम्झां थो रुॻो ऑयल न आहे न सिर्फ़ु हिते तमामु घणी ॿी सप्लाई आहे पंजाब खे ॿियनि काफ़ी शयुनि जी सप्लाई आहे जंहिंसां सॼो हुननि जी इंडस्ट्री सॼो हुनजो सिस्टम सभु हुननि जा मामला जेके आहिनि बीह रहंदा उन्हनि जे करे बि उहे परेशान आहिनि पर हाणे मसइलो आहे त अर्जेंसी में फ़ैसिला करणा आहिनि असां कल्ह बि उहो मूं प्रोग्राम कयो ॻाल्हि कई त हाणे पीपल्स पार्टी जे हुननि सां ॻाल्हाइण वञी मौक़ो आहे या त पोइ हिनखे प्रोलॉन्ग कजे हिन धरणे खे हिन धरणे में अची सभु पॉलिटिकल पार्टीज़ अची वेहनि पीपल्स पार्टी नज़र अचे पई तव्हांखे मूंखे कोन थी नज़र अचे फ़िलहाल छाकाणि त सभिनी जा पंहिंजा पंहिंजा आहिनि पर क़िबलो ई थी वियो आहे पॉलिटिकली माण्हू हाणे इन क़िबले खे तस्लीम करण तयारु आहिनि बाक़ी दरगाहूं आहिनि हीअ दरगाह हू दरगाह हुते हले पई को बदीन में हले पई को किथे हले पई पीपल्स पार्टी जी दरगाह अलॻि आहे उहो क़िबलो हू थी वियो आहे हाणे सभिनी खे उते अची उन्हनि प्रेशर डेवलप कयो आहे बेसिकली प्रेशर डेवलप त बबरलू कयो आहे बबरलू जो प्रेशर जेको आहे उहो हाणे हुननि खे परेशान करे पियो हाणे हुननि सां त ॻाल्हाए कोन था सघनि टेक्निकली ॻाल्हाईंदा पीपल्स पार्टी सां कॉन्फ्रेंस सां डायरेक्ट ॻाल्हाईंदा कोन जीडीए सां डायरेक्ट ॻाल्हाईंदा कोन ॻाल्हि सॼी आहे त पीपल्स पार्टी ते हिकिड़ो ॿियो प्रेशर अची वेंदो जेका हाणे मां इमदाद साहब जे अॻियां ॻाल्हि रखां त पीपल्स पार्टी जो प्रेशर अची वेंदो छा हू अकेले सिर ॻाल्हियूं करे तइ करे ईंदी शयूं सवालु आहे इहो ऐं तइ करे ईंदी छा करे ईंदी ऐं जेकॾहिं तइ जेको बि कंदी उहो छा उहो ट्रांसपेरेंट हूंदो छा उहो मुआदे जी सूरत में हूंदो छा तइ थींदो कहिड़े हवाले सां कैनाल्स खे वठी करे ज़ाहिर कैनाल्स खे पाणी जो ॿियो मसइलो आहे इरसा जी जोड़जक आहे ॿियूं काफ़ी शयूं आहिनि जेके हाणे हुननि खे करणियूं आहिनि अञा ताईं मामिलो ख़राबु थींदो वेंदो जेकॾहिं वधियो त तंहिंजे करे हींअर जेकॾहिं हिकु ॿिनि ॾींहंनि में जेकॾहिं नून लीग अॼु में सुभाणे में इहो मसइलो हल करण लाइ त उहो 3-4 शयुनि में हुननि जी जान ख़ुलासी थी वेंदी मामिलो अॻिते वधियो 3-4 ॾींहं 5 ॾींहं अॻिते वधियो सूरत हाल वधीक ख़राबु थी त पोइ नून लीग खे वफ़ाक़ खे अञा घणो कुझु सिंध खे ॾियणो पवंदो तो मां सम्झां थो त इन जे करे मूं चयो पियो त नून लीग खे तकड़ आहे हाणे त हीअ त पोइ जेकॾहिं असां हींअर सस्ते में जान छॾायूं न त पोइ वाटर कार्ड ते अमल बि करणो पवंदो मिनरल्स वारा मामला बि अची वेंदा मां बि उहे ॻाल्हि कयां पियो त हू हुननि खे चवंदा फ़िलहाल 3-4 शयूं ॾेई कैनाल बंदि करे जान छॾायूं भला इरसा खे बि न छेड़ियूं बि रुॻो कैनाल बंदि करे चऊं ठीकु आहे इरसा जो बिज़नेस इहो हलंदो रहे पर प्रॉब्लम इहो आहे छा सिर्फ़ु इन ॻाल्हि ते हाणे सिंध जा माण्हू मञी वेंदा छा बबरलू वारा इन ॻाल्हि ते इहो धरणो ख़तमु कंदा त कैनाल वापसि थी वियो नोटिफिकेशन अची वियो हाणे वापसि था वञूं पीपल्स पार्टी खे तमामु हिननि खे कॉन्फिडेंस में वठणो पवंदो न इहा ई आहे न जी छा मुस्लिम लीग नून पीपल्स पार्टी खे इन क़ाबिल छॾियो आहे त हू माण्हू सां को वाइदो करे सघे पीपल्स पार्टी हाणे ॻाल्हियूं करण जी पोज़ीशन में ई कोन्हे पीपल्स पार्टी वटि आहे छा मुज़ाकरात करे वफ़ाक़ी हुकूमत सां पीपल्स पार्टी खे मुस्लिम लीग नून के क़ाबिल ई कोन छॾियो आहे न हाणे त जेको मुतालबो आहे उहो इहो सिधो सिधो आहे बाबा पहिरियों त नोटिफिकेशन ॾेखारियो कैनाल्स जो कमु बंदि करणु न मनसूबो सदाई लाइ ख़तमु करणु ऐं वधीक कैनाल न ठाहींदो सिंधूअ ते या सिंधूअ जे सिस्टम ते इहो मुतालबो असल त बुनियाद उहो ई आहे असल बुनियाद उहो आहे जंहिं लाइ कैनाल ठहनि था पिया सो उनजे करे पीपल्स पार्टी त ॻाल्हियूं करण जी पोज़ीशन में ई कोन्हे हाणे हुकूमत खे इहो ऐलान करणो पवंदो ॿी सूरत ॿियो विचो रस्तो मूंखे नज़र कोन थो अचे हुकूमत खे वाज़े ऐलान करणो पवंदो बाबा कैनाल्स ख़तमु कॉर्पोरेट फार्मिंग ख़तमु त पोइ वञी माण्हू थधा थींदा
मूंखे इहो लॻे थो। सोशल मीडिया ते बबरलू प्रोटेस्ट में पीपल्स पार्टी मां लीडर्स बि वेंदे नज़र अचनि पिया, जीअं कुझु दिन त पाण बि ऐलान करे छॾियो आहे, त इहो उन्हनि जो जॉइन करणु छा मैसेज ॾींदो? वधीक प्रेशर विझी सघे पियो वफ़ाक़ी हुकूमत ते? इमदाद साहब लैला मुकम्मल ॾिसो, हाणे जेका पीपल्स पार्टी जी हुकूमत जो चवण त असां हिननि खे हितां न उथारींदासीं, हालांकि पीपल्स पार्टी ज़िम्मेदारी आहे रोड रस्ता ख़ाली करणु हुकूमत जी, ठीकु आहे। पीपल्स पार्टी खे वेंदे को मसइलो कोन थींदो। पीपल्स पार्टी जे वक़्तु ज़रूरत 5वीं ते बिलावल जो जलसो आहे, थी सघे थो उन खां अॻु हलिया वञनि। 5वीं ते सखर में जलसो आहे न बिलावल भुट्टो जो, जी बिल्कुलु थी सघे थो पीपल्स पार्टी में हली वञे। मैक्सिमम छा थींदो, नारा लॻंदा पीपल्स पार्टी जे कमांड जे ख़िलाफ़। हिकिड़ो इहो इशू थी सघे थो त बाबा असां अचूं था, तव्हां सां गॾु वेहूं था, जिदोजहद में गॾु आहियूं, जीअं मोहतरमा शहीद बशीर खान कुरैशी साहब वेही रही हिन इलाइक़े में। अच्छा हाँ बिल्कुल 5वीं ते जलसो भी थिए पियो, वो भी कैनाल्स ख़िलाफ़। त मोहसिन साहब ये भला सूरत हाल आहे त कॉज पर्पस हिकिड़ो ई आहे, सभिनी जो एजेंडा हिकिड़ो आहे, पर उन ते असां छिड़ विछड़ लॻा पिया आहियूं, को किथे एहतजाज थो करे, को किथे एहतजाज थो करे, या इहा का वॾी ॻाल्हि कोन आहे? तव्हां सम्झो था कि गॾु हुजणु घुरिजे, कॉम्परस हुजे या पीपल्स पार्टी हुजे? मां छिड़ विछड़ जी ॻाल्हि कयां पियो, 3-4 ॾींहंनि खां असांजा दोस्त नाराज़ थी वञनि पिया, उहो कॉम्परस दोस्त हुजनि, पीपल्स पार्टी वारा हुजनि, कॉम्परस त गॾु लॻा पिया आहिनि, सभु नाराज़ आहिनि। छिड़ विछड़ जो त नालो वेठो नाराज़ थी वञे, चवंदा न त कहिड़ी ॻाल्हि था कयो, छड़ छड़ सां आहियूं ई कोन। पर कॉम्परस त गॾु थियणु छा हूंदो आहे? बुनियादी शइ जेका सम्झण लाइ तयारु कोन्हनि, मूं ॿुधो पिए इहे ॻाल्हियूं ॿुधियूं पिए, जेका बुनियादी शइ सम्झण लाइ तयारु कोन्हनि, त बाबा को बि वॾी तहरीक हिकिड़ी कमान तहत हलंदी आहे, हिकिड़ी कमान हूंदी आहे, लीडरशिप हूंदी आहे जेका फ़ैसिला कंदी आहे। हाणे सुभाणे फ़र्ज़ु कयो त का मामला तय थियनि था, कैनाल जो मामिलो ख़तमु थी थो वञे, त हिते जेके धरना आहिनि, एहतजाजी मुज़ाहिरा आहिनि, इहे आहिनि, कंहिंसां वेही केरु ॻाल्हाईंदो? तो जेका मोहसिन साहब जी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, त बाबा छड़ विछड़ जो मतिलबु इहो कोन्हे को तहरीक में जान कोन्हे, बिल्कुलु जान आहे, माण्हू का ॻाल्हि मञण लाइ तयारु कोन्हे, पर मसइलो इहो आहे त ऑर्गेनाइज़ेशन कहिड़ी आहे, को इतिहाद, मतिलबु माज़ी में इंटीग्रेटेड थल कैनाल कमेटी ठही हुई, इन क़िस्म जूं जेके इतिहाद ठहंदा रहिया हुया न आर्जी तौर ते, त बाबा ही इशू आहे, 1 पॉइंट एजेंडा ते गॾु थियो। हाणे हिते मसइलो इहो आहे त 1 पॉइंट एजेंडा ते हिकिड़ी नाले मात्र मुंहिंजो ख़्यालु आहे का कमेटी कैनाल एंटी कैनाल कमेटी आहे, पर उनजी का मीटिंग, उन्हनि जो गॾिजी वेहण, को गॾियल हिकमत अमली उहा कोन्हे। इहो ज़रूरु आहे त माण्हू एॾा चार्ज आहिनि जो माण्हू बग़ैर के कॉल जे रोडनि ते आहिनि। हाणे माण्हू पंहिंजे लेखे माण्हू जेको आहे दादू मां पियो निकिरे, को जामशोले मां पियो निकिरे, भई हलो हलो बब्बर लो हलो, सो इहो हिकिड़ो माण्हुनि जो पंहिंजो रिएक्शन त ज़रूरु आहे, ऐं उन में नो डाउट कॉम्परस जमातुनि जो जेको आहे हिकिड़ी सुजागी वारो किरदारु पंहिंजी जॻह ते आहे, पर हाणे हिनखे मटीरियलाइज़ करण लाइ कहिड़ी प्लेटफॉर्म आहे, कहिड़े तरीक़े सां कबो, इन जी ज़रूरत आहे। ईअं न थिए त बिल्कुलु मंज़िल ते पहुची पोइ ख़बर पए थो हाणे ॻाल्हाइण वारो इमदाद मां हिकिड़ी ॻाल्हि करियां, इमदाद मां हिकिड़ी जी मोहसिन ब्रेक जो बि टाइम थियो आहे, जेकर तव्हां इजाज़त ॾियो त ब्रेक वठूं ऐं उन खां बाद में तव्हांजी तरफ़ ई डायरेक्टली अची वेंदसि। सो हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक, ऐं ब्रेक खां बाद में इंपॉर्टेंट ॻाल्हियूं आहिनि प्रोटेस्ट खे वठी करे, या सीएम साहब जेका टीम मोकिली आहे चोलिस्तान जी ख़बर जे मूजिबि, उन ते असीं ॻाल्हि कंदासीं राइट आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। नाज़रीन वेलकम बैक। नाज़रीन ॻाल्हि हले पई त समूरी सिंध में कैनाल्स ख़िलाफ़ जेका तहरीक हले पई, छा उन में कॉम्परस जमातूं हुजनि या कॉम्परस पाण छिड़ विछड़ लॻा पिया आहिनि? मोहसिन साहब थोड़ी देरि अॻु में कुझु ॻाल्हि करण जी कोशिशि कनि। मोहसिन साहब कॉम्परस तव्हांखे गॾु नथा नज़र अचनि, हिन तहरीक में सभिनी जो गॾु हुजणु केतिरो लाज़मी आहे? हाणे इशू ॾिसो इहो आहे, मां इन ॻाल्हि सां मूंखे पंहिंजो कोन्हे प्रॉब्लम को बि, त को अलॻि अलॻि पंहिंजी हिकमत अमली, हर कंहिं पार्टी जी हिकमत अमली आहे, जहिड़े तरीक़े सां मां कल्ह बि ॻाल्हि कई, हर वक़्तु ॻाल्हि कयां थो, जहिड़े तरीक़े ॻाल्हि खे दोहरायो त छा कॉम्परस वारी कुन्नी लॉयर्स खाईंदा? जी ज़ैन शाह साहब ऐं डॉक्टर कादिर मक्सी, अयाज़ लतीफ़, इन्हनि जहिड़े तरीक़े सां सिंध जे कुंड कुड़छ में वञी मोबिलाइज़ेशन कई आहे, माण्हुनि खे जगायो आहे, उहो कमेंडेबल आहे, बिना कंहिं शक जे उन जो कमु जेको कयो आहे उहो शानदार आहे। सिंधी मीडिया ज़बरदस्त रोल प्ले कयो, ऐं उन खां सोशल मीडिया तमामु शानदार रोल प्ले कयो। हाणे छा आहे, तव्हां सभिनी जी पंहिंजी पंहिंजी स्ट्रगल आहे, पर तव्हां गॾु हिकिड़े प्लेटफॉर्म ते कोन बीठा आहियो। अयाज़ ऐं ज़ैन शाह साहब त बीह रहंदा आहिनि, डॉक्टर कादिर मक्सी साहब अमेरिका में, उन कंहिं बि सबब जे करे आहिनि अमेरिका में, बाक़ी GDA उनजे पोयां GDA माण्हू आणण लाइ तयारु कोन्हे, अॻवान अची वेंदा आहिनि, GDA जा माण्हू कोन ईंदा आहिनि। मूंखे ॿुधायो PML फंक्शनल किथे आहे? PML फंक्शनल जो हिकिड़ो माण्हू तव्हांखे नज़र आयो रोडनि ते इन अरसे दौरान? ॾिसो असांखे कहाणियूं न ॿुधायो न, असांखे सॼी ख़बर आहे, ॻाल्हि सॼी आहे, असां कॾहिं बि तव्हांजी स्ट्रगल, कंहिंजी स्ट्रगल खे केरु न खाए। कॉम्परसन स्ट्रगल आहे, उनखे ॿियो केरु न खाए, पीपल्स पार्टी जो पंहिंजो तरीक़ो आहे, उनखे ॿियो केरु न खाए। ऐं वकील साहिबान जहिड़े तरीक़े सां फिज़िकली फ़ैसिलो करे, हाणे टाइमिंग जी ॻाल्हि हुई, वकील जेके आहिनि असांजा वञी वेही रहिया, उन्हनि लीड करे छॾियो, हाणे सॼी सिंध जो नौजवान हुन सां गॾु आहे। त हाणे क्रेडिट वकीलनि खे था ॾियो?
फ़िलहाल त क्रेडिट वकील खे ॾियणो पवंदो, हू लीड कनि पिया। अच्छा, हाणे पीपल्स पार्टी वारा चवंदा साईं ही वकील बि असांजा आहिनि, कॉम्प्रेस चवंदा वकील बि असांजा आहिनि, असांजा शामिल आहिनि। इशू इहो आहे, छो था बाबा अना जो मसइलो ठाहियो? ही सिंध अना जो मसइलो न आहे, सिंध सभिनी जो मसइलो सिंध आहे, अना न आहे। ही तव्हांजो सियासी न, पीपल्स पार्टी समेत चवां थो, GDA, पीपल्स पार्टी, कॉम्प्रेस दोस्त, मज़हबी पार्टियूं, ही अना जो मसइलो न आहे, क्रेडिट खणण जो इशू न आहे। गॾु वियो उन्हनि सां, जिते बबरलू में नथा वियो, कमू शहीद ते वियो, पीपल्स पार्टी लीड करे भला। कश्मीर ते वञी डेरा मोड़ ते वियो था, कॉम्प्रेस लीड कनि, बाक़ी सभु उते अची वेहरनि। कंहिं ॻाल्हि ते बीहो त सही। हिकिड़ी शइ इहा आहे, हिन खे अना जो मसइलो न ठाहिणु खपे। सिंध जो नौजवान कंहिंखे अना जो मसइलो ठाहिण ई कोन ॾींदो। हाणे सिंध जो हाणे लीडरशिप सोशल मीडिया ऐं सिंध जे नौजवान वटि आहे। हू चाहींदो जेके शयूं थींदियूं उहो माण्हुनि खे होॾां खणी वेंदो। इहे सभु प्रेशर में अची फ़ैसिला कनि था पिया, पीपल्स पार्टी समेत। हाणे मां ॿी हिकिड़ी ॻाल्हि कयां थो, ठीकु आहे, हलो अलॻि अलॻि कनि पिया कम, बबरलू अलॻि आहे, पीपल्स पार्टी अलॻि आहे, सभु अलॻि आहे। मूंखे ॿुधायो, हाणे जॾहिं ॻाल्हियूं थींदियूं नून लीग सां, सुभाणे परीहं 2 ॾींहंनि में 4 ॾींहंनि में, केरु वेंदो ॻाल्हाइण लाइ उते? मां पहिरीं ॻाल्हि करे चुको आहियां, उते केरु वेंदो ॻाल्हाइण जे लाइ? उते केरु छा ॻाल्हि कंदो? छा हुन में को टेक्निकल माण्हू हूंदा शामिल? मां अॼु हिकिड़ो प्रपोज़ल ॾियां थो इन सिंध जे माण्हुनि खे, बाबा इन्हनि ॻाल्हियुनि में नसीर मेमन साहिब जहिड़ो माण्हू बि शामिल हुजे, जंहिं सॼी स्ट्रगल खे हिकिड़ो रूप उथियो आहे, सॼी इंफॉर्मेशन ॾिनी आहे हिकिड़े माण्हूअ। नसीर मेमन साहिब इन ॻाल्हियुनि में शामिल हुजे, चाहे पीपल्स पार्टी वञे चाहे कॉम्प्रेस वञनि। कॉम्प्रेस जेके अपोजिशन आहे उन्हनि हिकिड़ो माण्हू खणनि। छो पार्लियामेंट में जेके कमेटियूं ठहंदियूं आहिनि, हुन में अपोजिशन जा माण्हू न आहिनि खणंदा छा? पब्लिक अकाउंट्स कमेटी में अपोजिशन जा माण्हू न आहिनि खणंदा छा? त पीपल्स पार्टी जेकॾहिं अपोजिशन जो हिकिड़ो माण्हू ॻाल्हियुनि में खणे थी, हिकिड़ो वफ़्तु ठाहे थी, हुनमें नसीर मेमन साहिब जहिड़ा टेक्नोक्रेट बि हुजनि, हुनमें कॉम्प्रेसन जो हिकिड़ो माण्हू हुजे, हुनमें पीपल्स पार्टी जो मां सम्झां थो सिंध ऐं हुनमें हिकिड़ो वकीलनि जो नुमाइंदो हुनमें वेहे, त इहो जेको डेलीगेशन हूंदो, सिंध जो रिप्रेज़ेंटेटिव डेलीगेशन हूंदो, वञी ॻाल्हि कंदो, ऐं का बि अहिड़ी हुते ॻाल्हि न थी सघंदी जेका सिंध जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ हुजे। दिस इज़ हाई टाइम पीपल्स पार्टी, कॉम्प्रेस ऐं सभु हिकिड़ो फ़ैसिलो कनि, पंहिंजी हिकमत मिली लॻाइनि। पर जॾहिं ॻाल्हियूं करे वञनि त हुन में ही रिप्रेज़ेंटेटिव माण्हू हुजनि या पाण में खणी वेहनि, ऐं हुते जॾहिं नून लीग सां ॻाल्हाइनि त इहे सभु फ़ैसिला हुते कराए अचनि। ही जेकॾहिं माण्हू विया ऐं ही डेलीगेशन जेकॾहिं ठहियो त को बि फ़ैसिलो सिंध जे मुफ़ादनि जे ख़िलाफ़ कोन थींदो। ऐं रियासत इदारा ऐं असांजी नून लीग जेका आहे, असां उहे फ़ैसिला खणी ईंदासीं जेके सिंध जे माण्हुनि खे मजमूई तौर ते, मुस्तक़िल तौर ते, जटादार बुनियादनि ते फ़ाइदो ॾींदा। अदरवाइज़ ट्रांसपेरेंसी मक़सद मूंखे कुझु न पियो लॻे। सही, इंदाज़ साहब, तव्हां इन ॻाल्हि खे सेकेंड कयो पिया त जेकॾहिं ॻाल्हियुनि जो अमल शुरू थिए पियो पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत जे दरमियान विच में, त पीपल्स पार्टी खे अहम किरदारु अदा करणु घुरिजे, उन्हनि सान्यामंदनि खे बि शामिल करणु घुरिजे जंहिं हिननि समूरी इन जिदोजहद में जो वॾो किरदारु रहियो आहे। फैक्ट्स एंड फिगर्स सां ॻाल्हियूं कंदा रहिया आहिनि ऐं प्रॉपर रिसर्च जेको आहे प्रेज़ेंट कंदा रहिया आहिनि वाटर अवेलेबिलिटी खे वठी करे। इन ते तव्हांजो क्विक छा आहे, त पोइ असां ही CM सिंध वारी ॻाल्हि ते अचूं था। जी लला, ॾिसो, ॿ सिचुएशन्स आहिनि। जेकर वफ़ाक़ी हुकूमत प्रोजेक्ट बंदि करे छॾे थी, मुतालबा मञे थी, त पोइ शायदि ॻाल्हियुनि जी ज़रूरत न पए। पर जेकॾहिं ॻाल्हियुनि में वञिणो आहे त पोइ मौसम हिसाब सां 100% मुतफ़िक़ आहियां। ऑल पार्टीज़ कमेटी ठही सघे थी, उन में एक्सपर्ट अची सघनि था, उन में वकील अची सघनि था। पोइ इहो आहे त हिकिड़ी कमेटी मुज़ाकरात लाइ घणी डिघी कमेटी न आहे हूंदी, पर उन में हर को पंहिंजा नुमाइंदा, फर्ज़ कयो अपोजिशन आहे त अपोजिशन को हिकिड़ो नुमाइंदो हुजे, उतां जी जेका बि अपोजिशन, यानी सिंध असेंबली वारी न, पर अपोजिशन जमातूं जेके रोडनि रस्तनि ते आहिनि उहे पंहिंजो नुमाइंदो ॾियनि, वकील पंहिंजो हिकिड़ो नुमाइंदो ॾियनि। अहिड़े नमूने सां नसीर मेमन साहिब जहिड़ा जेके आहिनि असांजा बंदा आहिनि, जिन्हनि जी हिकिड़ी वॾी स्ट्रगल आहे हिन सॼे मामले में, ॿिया एक्सपर्ट्स आहिनि, उन्हनि खे बि गॾु खणिजे। हुकूमत पंहिंजा हिकु नुमाइंदा रखे, इन सां स्ट्रेंथ मिलंदी पीपल्स पार्टीअ खे साम्हूं वेही ॻाल्हि करण में। ऐं उन सां जेको मोतबर थींदो ॻाल्हियुनि जो उहो अमल जेको मुमकिना तौर ते, जंहिंजो अञा ताईं इम्कान त कोन्हे, जेको मुमकिना तौर ते थी सघे थो पियो। माण्हुनि जो एतमाद बि हूंदो इन ॻाल्हियुनि वारी। ओके, प्रोग्राम में अॻिते वधूं था। हाणे हिकु ॿी इम्पॉर्टेंट शइ असां डिस्कस करण वञूं पिया, जेका स्टोरी आहे डॉन में छपी आहे। इमदाद साहब, मोहसिन साहब, त CM सिंध मुराद अली शाह साहब टीम ऑफ एक्सपर्ट्स जंहिंमें रिटायर्ड ऐं सर्विंग इरिगेशन ऑफिसर्स आहिनि, चोलिस्तान वञी करे पहुता आहिनि ऐं उन्हनि उते सिचुएशन खे एनालाइज़ कयो आहे त छा उते कमु हले थो या नथो हले। त इन ते आउं चाहींदसि मोहसिन साहब जी तरफ़ हलूं था त CM साहब कहिड़ी टीम खे मोकिलियो आहे ऐं हू उते वञी करे छा ॾिसी करे हुननि कहिड़ी रिपोर्ट CM साहब वटि जमा कराई आहे। ओवर टू यू मोहसिन साहब। जी, मां सम्झां थो CM साहब खे घणो अॻु में इहो कमु करणु घुरिजे हा, त उन ते इहे स्टेटमेंट न अचनि हा त कमु न पियो थिए, ऐं पोइ वरी ज़ैन शाह साहब खे हुते वञिणो पियो, पोइ असांजे सिंध TV जे दोस्तनि जी टीम खे हुते वञिणो पियो। ॻाल्हि सॼी इहा आहे
त इहा टीम वई आहे हुते, जंहिंमें बाबर अफंदी साहब फॉर्मर इरिगेशन सेक्रेटरी आहिनि, हाजी खान जमाली आहिनि, ऐं ॿिया जेके काफ़ी हिन में नाला आहिनि, असलम अंसारी साहब आहिनि, आलम अंसारी साहब आहिनि, इहे सभु उते जेके रिटायर्ड ऑफिसर्स आहिनि उते विया हुआ। 13 ऐं 14 अप्रैल ते हुननि हुतां जो दौरो कयो आहे ऐं उन्हनि कंफर्म कयो आहे त पॉसिबली जेको मेन कैनाल जेको हुई चोलिस्तान कैनाल ठाहिनि पिया, उन जो कमु त अञा शुरू कोन थियो आहे, पर उनखे मरोड कैनाल सां लिंक करण लाइ हिकिड़ो ॿियो 10 किलोमीटर जो पैच आहे, हुन मां 4-5 किलोमीटर जो कमु हुननि खे नज़र आयो उते। हीअ ॻाल्हि जेका रिपोर्ट अॼु डॉन कई आहे, असांजे दोस्त आहिनि मोहम्मद हुसैन खान वॾा ज़बरदस्त रिपोर्टर आहिनि, उन्हनि इहा ख़बर कढी आहे ऐं हीअ ख़बर जेका आहे उहा इहा ॿुधाए थी बकौल हुन रिपोर्ट जे। हाणे इहा रिपोर्ट तमामु ॻुझी रखी वई, इनजो नोटिफिकेशन बि न थियो, इहा इनफॉर्मली कमेटी वई, उतां उहो ॾिसी आया आहिनि, हुननि जेको ॾिठो आहे उते हिकिड़ी हुननि ॻाल्हि कई त उते कमु हाणे न पियो हले, इहो कमु रुकियल आहे, इहा चलो सुठी ख़ुशाइनि ॻाल्हि आहे। साॻी पंजाब फेडरल गवर्नमेंट जेको आहे कोर्ट खे बि ख़ातिरी कराई आहे त असां कमु बीहारे छॾियो आहे कोर्ट जे हुकुम बाद, त हीअ हिकिड़ा 2 असांखे ख़ातिरियूं मिली वियूं आहिनि, कमु सुठो थियो आहे। हीअ कमेटी वई आहे, मां सम्झां थो हिन कमेटी जी रिपोर्ट जेका आहे हाणे त छाकाणि त पब्लिक थी वई आहे, हाणे इहा पब्लिक थियणु खपे, हिनखे जारी करणु खपे सिंध हुकूमत तरफ़ां, त जीअं ख़बर पवे उते छा कमु आहे, जेतोणीकि इनफॉर्मल आहे। हाणे उते कमु 4-5 किलोमीटर जो थियो आहे, हिन जो मक़सदु आहे गैर क़ानूनी तौर ते इहो कमु कयो पियो वियो, बिना कंहिं अप्रूवल वठण जे, बिना अप्रूवल हुयूं बि कोन, एक्निक जी अप्रूवल न आहे, CCIM मामिलो आहे, तकरारी मामिलो आहे, पर पंजाब जी होड़ था ॾिसो, मक़सदु पंजाब जी हुकूमत जेके बि फ़ैसिला कनि था हू कंहिंखे कुझु सम्झनि ई कोन था, माना हिन सूबनि खे हिन मुल्क खे कुझु सम्झनि ई कोन था, ऐं चवंदा बसि ठीकु आहे जेको बि एहतिजाज करे पियो को ॻाल्हि कोन्हे, असां ठाहे वठंदासीं, पोइ ॾिसंदासीं, जीअं हिननि जलालपुर कैनाल ठाहियो। हाणे त मां सम्झां थो सिंध हुकूमत ऐं फेडरल गवर्नमेंट जॾहिं बि फेडरल गवर्नमेंट सां ॻाल्हियूं कनि त हीअ त हाणे जलालपुर कैनाल जी डीकमिशनिंग जी ॻाल्हि बि थियणु घुरिजे। अच्छा, ॿी बि हिन स्टोरी में हिकिड़ी वॾी अहम शइ आहे त सोर्सिस मुताबिक़ या जेकी डॉन स्टोरी छापी आहे त भई उते हिकिड़ी कैंप बि सेटअप थियल आहे जाज साहब, मोहसिन साहब, ऐं उते हिकिड़ो सब इंजीनियर मौजूदु हुयो जंहिं चयो त असांखे चयो वियो आहे त हाली असांखे कमु बंदि करणो आहे, हर प्रोजेक्ट जी साइट हूंदी आहे न, साइट कैंप हूंदी आहे, त इहो छा डिनोट करे पियो त हाणे थोरी देरि जे लाइ बंदि आहे ऐं बाद में हिनखे कंटिन्यू कयो वेंदो, या ही बंदि आहे त बंदि ई रहंदो? इमदाद साहब, हिन तव्हां ख़बर मुताबिक़ ते तव्हांजो छा एनालिसिस आहे? CM सिंध एक्सपर्ट्स जी टीम मोकिली आहे 13-14 अप्रैल ते, हू चवंदा त कंहिं क़िस्म जो कमु नथो हले, वधीक अञा हुननि बि काफ़ी कोशिशि कई शयुनि खे ऑब्ज़र्व करण जी, पर काफ़ी हिन ख़बर में ॼाण वञे पियो त काफ़ी हुननि खे सवालनि जा जवाब न बि मिलिया। जी ॾिसो लेला, इहो त मुंहिंजी बि इंफॉर्मेशन रही या मुंहिंजे प्रोग्राम में शेयर कंदो रहियो त कमु उते वाकई बंदि आहे, बिल्कुलु तव्हां ॿुधाईंदा रहिया, पर 2 लेवल जो कमु थिए पियो, हिकिड़ो कैनाल जो कमु आहे, ॿियो जेको उते जेको रेगिस्तान आहे उन जा जेके ड्रिबू आहिनि, टीला आहिनि जेके, उन्हनि खे सिधो करणु, सहो करण वारो, हमवार करण वारो, उहो कमु हले थो पियो न। सो उहे शयूं कुझु अहिड़ियूं आहिनि जेके हलनि थियूं पियूं, ऐं कैनाल वारो कमु बंदि आहे। सो हाणे उहो बि मुंहिंजी ख़बर मुताबिक़ त उहो जेको सहो करण वारो कमु उहो बि कुझु वक़्तु खां बंदि आहे, ख़ासि तौर ते जेको सिंध हाई कोर्ट में मामिलो वियो आहे या उन खां थोरो अॻु। सो असल में जेका हिकिड़ी पुराणी रीत रही आहे उहा इहा आहे त कालाबाग जो कमु न बंदि थी वियो, कालाबाग जो मनसूबो जेको आहे उहो फाइलनि जे हवाले थी वियो, त हुनजे बावजूदि पंजाब हुकूमत रिपोर्ट कंदो रहियो त पंहिंजे बजट में 10 लख रुपया पंजाब हुकूमत कालाबाग लाइ रखंदी हुई। हाणे कालाबाग हालांकि फेडरल मनसूबो हो, पर हुनजे बावजूदि कागज़नि में हुनखे जेरो रखण लाइ हर बजट में 10 लख रुपया जेके रखिया वेंदा हुया। सो कैंप ज़ाहिर हुन तरीक़े सां हुते पंहिंजो रखी हूंदी, पर हाणे हिन लाइ मुमकिन कोन्हे त इहो कैनाल जेको आहे इन जो कमु, इन मनसूबो जेको आहे उहो ठाहे सघनि। हुनजे करे हाणे हेॾा होॾा जूं ॻाल्हियूं था कनि त बाबा पंजाब जा 2 कैनाल आहिनि, 2 कैनाल सिंध जा आहिनि, हिकिड़ो बलूचिस्तान जो आहे। बाबा सिंध ऐं बलूचिस्तान वारा जेके कैनाल आहिनि उहे परवेज़ मुशर्रफ जे दौर जा अप्रूव थियल आहिनि, ऐं उन्हनि मां कच्ची कैनाल ठही वियो, ड्रही वियो, रेणी कैनाल जो कमु जेको आहे अधूरो पियो आहे, थियो थियो, त उनखे चोलिस्तान चौबारा सां या 2 कैनालनि सां नथी करे उनखे थोरो घणो जस्टिफाई करण जी कोशिशि कई थी वञे पई, पर मूंखे नथो लॻे त हाणे जेका सूरत हाल या जेका रिसेंटमेंट सिंध मां आई आहे। अच्छा, इमदाद साहब, हिन मामले खे वठी करे नून लीग जी जेकर ॻाल्हि कजे, तव्हां सम्झो पिया त हिन मामले खे वठी करे नून लीग में बि वॾो हिकिड़ो डिविज़न आहे इन ॻाल्हि ते। कुझु हुन जा लीडर सीनियर चाहिनि था त ऑफिशियल फोरम्स ते इहे ॻाल्हियूं थियणु घुरिजनि, ॻाल्हियुनि खे अॻिते वधणु घुरिजे, ऐं कुझु जेके आहिनि सख़्तु मुखालिफ़त कंदा, उहे चवंदा त कैनाल्स ठहनि। ॾिसो लेला, ही मनसूबो जेको आहे उहो नून लीग जो त आहे ई कोन, पंजाब हुकूमत जो त आहे ई कोन, उनजे करे उन्हनि जे अंदरि डिवीजन पर तर्जुमानी त नून लीग करे पई न, सॼो जवाब ॻाल्हियूं छा त उन्हनि खे असां पंहिंजो ॿुधाइनि पियो। ॾिसो तर्जुमानी छा हूंदी आहे, जेकॾहिं सिंध मां एतिराज़ थिए थो त बाबा ही कैनाल्स
जेके आहिनि इहे फिज़िबल कोन आहिनि, इन सां पाणी जी खोट आहे, असांजो पाणी खणंदो, या पंजाब जा आबादगार चवंदा त असांजो पाणी खणंदो, त उन्हनि खे तर्जुमानी करणी हूंदी, उनखे अचे डिफेंड कयो, उनजो दिफ़ा कयो, अची ॿुधायो बाबा हे ही आहे, इहो हिते केरु कोन थो करे, न को नून लीग जेको करे थी पई, न को एक्सपर्ट साम्हूं था आंदा वञनि, न को अज़मा बुखारी थी करे, न को मरीम नवाज़ साहिबा जो कनि, न को राणा सनाउल्लाह साहब थो करे, को बि मतिलबु एप्रोप्रिएट जेका गुफ्तगू हूंदी आहे न, जेका इन एॾे वॾे मामले ते, जेको टेक्निकल मामलो भी है, सियासी मामलो भी है, तो उन बिनी एस्पेक्ट सां मां का ॻाल्हि वध में वधि इहो आहे बाबा पीपल्स पार्टी सिंध में प्रेशर आने करे बिलावल बयान थो ॾिए, हुनजो ख़्याल आहे बिलावल जेको आहे उहो सियासी बयान थो ॾिए, सुभाणे हुकूमत खां अलॻि न थींदो, त आउं त इन प्रेशर खां अॻु में चवंदो रहियो आहियां त बिलावल वटि आख़िरी ऑप्शन आहे ई इहो त हुकूमत खां अलॻि थी वियो। सो मुस्लिम लीग नून वटि छाकाणि त हुननि खे ख़बर कोन्हे त मनसूबो छा आहे, छाकाणि त हुननि डिज़ाइन कोन कयो आहे, उनजे करे हू हुनखे डिफेंड बि कोन था पिया कनि सवाइ हिकु सियासी स्टेट। ओके सही, मौज़ साहब तव्हां खां बि उन शइ जो जवाबु वठणु चाहींदुसि, का डिवीजन मौजूदु आहे एन लीग में, त हू अॻिते ॻाल्हियुनि खे वधाइणु चाहिनि था, पर जीअं इमदाद साहब चयो त हीउ मनसूबो हुननि पारां आहे ई कोन, पर हिन वक़्तु सॼा जवाब या सिंध बि जेके रिजर्वेशन्स लॻे थो उन्हनि खे मुखातिब थी करे चवे थो, त हिन ते तव्हांजो छा एनालिसिस आहे? त डिवीजन कीअं थी सघे थी, जॾहिं लीडरशिप हिकिड़ी ॻाल्हि कई आहे, तर्जुमानी मुकमल कनि पिया हू, त डिवीजन जो त मूंखे नज़र कोन थो अचे। जी ऑफिशियल फोरम से अची करे ॻाल्हि ॿोल कजे, या हिकु ॾींहुं वेही करे कुझु ॿी स्टेटमेंट ॾियनि था, ॿिए ॾींहुं अची करे उनजो ॿियो वज़ीर अची करे चवे थो त ॻाल्हियूं थियणु घुरिजनि, हुक्मराननि खे ख़ुशि कनि था, ॿियो कुझु कोन्हे, हिननि जी का बि अहमियत कोन्हे, इनमें सिर्फ़ु इहो हूंदो। हाणे सॼी ॻाल्हि इहा आहे त प्राइम मिनिस्टर साहब कंहिंखे डिप्यूट कयो आहे नून लीग तरफ़ां या हुकूमत तरफ़ां त उहो पीपल्स पार्टी सां ॻाल्हाए, उहो त बाज़ार राणा सनाउल्लाह साहब आहे, उनखे डिप्यूट कयो आहे त तव्हां ॻाल्हायो। शुरू में त डेप्यूटी प्राइम मिनिस्टर खे चयो वियो, ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में उहो ॻाल्हियूं अॻिते न वधी सघूं, डिप्यूटी प्राइम मिनिस्टर हुआ कोन, वरी क़ाबिल दिल हुआ, पोइ वरी बाद में आया। हाणे मसइलो इहो आहे त राणा सनाउल्लाह साहब हिन ते ॻाल्हि ॿुधे न, डिप्टी प्राइम मिनिस्टर साहब ॻाल्हाईंदो न जॾहिं, त उहो पोइ ॻाल्हाईंदो बिलावल जी लेवल ते। सही ॻाल्हि आहे, डिप्टी प्राइम मिनिस्टर जॾहिं ॻाल्हाईंदो न त उहो डायरेक्टली बिलावल, मां सम्झां थो नेक्स्ट फेज़ जेको आहे, नेक्स्ट फेज़ जेको आहे उहो इसाक डार साहब जो ऐं बिलावल साहब जो ॻाल्हियुनि जो हूंदो, या उनखां बि अॻिते शयूं हलंदियूं। ॿी ॻाल्हि हिकिड़ी अहम आहे त हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे हीअं नज़र आई, जेका पंहिंजे प्रोग्राम हलंदे हिकिड़ी अनाउंसमेंट आई आहे, उहा इहा आई आहे त वकील चवंदा हाणे असां 72 कलाकनि जो हिकिड़ो ॿियो नोटिस ॾियूं था, ऐं अदालती कार्रवाइनि जो बाइकाट असां कंटिन्यू कंदासीं, ऐं 72 कलाकनि खां पोइ रेलवे ट्रैक बंदि कंदासीं। हाणे हिन जो मक़सदु इहो आहे त हीउ मामिलो 25 अप्रैल ताईं वञे पियो, ऐं 25 अप्रैल ताईं जलसो पीपल्स पार्टी जो थींदो, ऐं उन खां पोइ शायदि कई शयूं अॻिते हलनि, तंहिंजे करे हीउ 3-4 ॾींहं मामिलो लॻे थो अॻिते हलंदो। हाणे इहो डेवलपमेंट जेका आहे मोहसिन साहब, जी जी, उहा इहा बि आहे त जेका शर्जील साहब जी ऐं राणा सनाउल्लाह साहब जी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन में 2-3 ॾींहं वधीक हिक ॿिए खे ॾिना विया आहिनि। मुस्लिम लीग नून जेका आहे, या मुंहिंजी ख़बर आहे, मुस्लिम लीग नून जेका आहे उहा कोशिशि करे पई त पीपल्स पार्टी फौरी तौर ते वेहे, पीपल्स पार्टी उन्हनि खे चवंदो आहे असांखे थोरो टाइम ॾियो, असां मामलनि खे ॾिसूं था त कीअं वेहणो आहे, कीअं करिणो आहे, ऐं उहा बि कमेटी ठाहियूं। 2-3 उन्हनि ॾिना आहिनि ऐं 2-3 हेॾा वकीलनि ॾिना आहिनि। त हिन जो मक़सदु आहे त हिन जो मक़सदु इहो आहे त इहो 2-3 ॾींहं ॾिना वेंदा त 25 अप्रैल जो जलसो बि जीअं थी वञे, ऐं उतां का अनाउंसमेंट बि अचे, अञा वधीक सख़्तु शयूं थियनि, ऐं उन खां पोइ शायदि। अच्छा, 25 अप्रैल वारे जलसे में तव्हांखे केतिरियूं शयूं सख़्तु नज़र अचनि, जेका ज़बान बिलावल साहब पंहिंजे गुज़िरियल जलसे में कई ऐं बाक़ाइदा इहो ॼाणाए थो कैनास ख़िलाफ़ आहिनि, उहो अलहदगी बे जेकर इहो रवैयो रहियो त उहे अलहदा बि थी सघंदा, कोलिशन खे क्विट बि करे सघंदा, हिन जलसे में बि इहा साॻी शइ तव्हांखे नज़र अचे थी, अञा वधीक सख़्तु हूंदा? मां सम्झां थो वधीक सख़्तु हूंदा, उन करे जो डिसाइसिव शयूं थींदियूं। त हाणे 2-3 ॾींहं जेके वरिता विया आहिनि, वकीलनि बि वरिता आहिनि, ऐं इहो मामिलो आहे त हिन जो मक़सदु इहो थियो त हाणे 25 अप्रैल जो जलसो थींदो। पहिरीं मुंहिंजो ख़्यालु इहो त हिन खां अॻु में ई कंदा, पर हाणे नून लीग जेका तक ॾेखारी आहे ऐं ॻाल्हि कनि पिया त 3-4 ॾींहं में मामिलो शिदत इख़्तियार कंदो। हाणे जॾहिं 24-25 तारीख़ ताईं पंहिंजे पीक ते पहुचंदो त उनखां पोइ बिलावल जे तकरीर जो इंतज़ारु थींदो, फ़र्क़ो कंदो, त ॾिसूं त हाणे पीपल्स पार्टी फर्दर एक्शन छा थी करे। 2-3 ॾींहं इंगेज रखंदा मुंहिंजे ख़्याल में, इहे फुटेज बि अञा ॾेखारींदा, अञा मिलंदा पाण में, कि पाण में किथे न किथे मिलंदा, ॻाल्हाईंदा, पोइ उनजा फुटेज ईंदा, माण्हू ॾिसंदा। हा, हीअ ॿई पाण में मिलंदा किथे न किथे, लो जेके सेकेंड टियर जो जेके कमेटियूं आहिनि पाण में वेंदियूं, उनजा फुटेज जारी थींदा, ऐं उहो ॾेखारींदा माण्हुनि खे, तंहिंजे करे 3-4 ॾींहं हलाईंदा। सही, इमदाद साहब लास्ट कमेंट करे वठिजो त हीअ जेकी कोलिशन क्विट करण वारी वार्निंग ॾिनी वई आहे पीपल्स पार्टी जो हर अॻवान हाणे त ॾिए पियो आहे, इंक्लूडिंग असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं चेयरमैन जी बि, त हुननि जेका ज़बान पंहिंजो यूज़ कई ॾाढी सख़्तु हुई, त उनखे बि यानी ईअं चयो वठे त फॉर ग्रांटेड त न वरितो वियो आहे न वफ़ाक़ी हुकूमत पारां, हुन शइ खे बि ज़ाहिरा एनालाइज़ कनि पिया। लास्ट कमेंट। बिल्कुल नथी वठी सघे न, फॉर ग्रांटेड वठंदा त रोज़ाना राब्ता न कनि न, इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। 2-3 ॾींहं में का नई डेवलपमेंट थी सघे थी हुकूमत जी साइड ते पीपल्स पार्टीअ सां। शुरू में चयो त पीपल्स पार्टी हाणे तकड़ कान्हे, पीपल्स पार्टी जो जेको प्रेशर आहे न
उहो बिल थी चुको आहे। हाणे पीपुल्स पार्टी पोयां अॻियां अॻियां हूंदी, मुस्लिम लीग नून पोयां पोयां हूंदी, ठीकु आहे, ऐं बसि ज़ाहिर उहो पीपुल्स पार्टी हिनजे करे कंदी त जीअं पंहिंजी शर्तुनि ते उन्हनि खां मुतालबा मंझराए वठजनि, पंहिंजी शर्तुनि ते। जेतिरो डिघो थींदो ओतिरो हुकूमत खे प्रॉब्लम थींदो, मर्कज़ी हुकूमत लाइ। ठीक है, थैंक यू वेरी मच इमदाद साहब। मैं मौजूद साहब तमाम सां एनालिसिस रूम में गॾु। नाज़रीन, बहरहाल तकरारी कैनाल्स ख़िलाफ़ एहतजाज तमामु घणी शिदत इख्तियार करे विया आहिनि ऐं न सिर्फ़ु वॾा पर ॿार हुजनि, जंहिं बि कम्यूनिटी सां जंहिंजो बि तालुक़ु आहे सिंधियुनि जो, भली उहे उर्दू ॻाल्हाईंदड़ छो न हुजनि, हू बि इन तहरीक में भरपूर तरीक़े सां शिरकत कनि था ऐं कैनाल्स ख़िलाफ़ आवाज़ उथारनि था। सो बहरहाल जेके डेवलपमेंट्स थींदियूं तव्हांजी आॾो असीं पूरी कोशिशि कंदासीं त फैक्ट्स एंड फिगर्स सां ॻाल्हियूं रखंदा अचूं। पंहिंजो फीडबैक असांखे हरगिज़ न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।